भुल न के खरीदिया पत्थर विकाम थी विया न कुछ पांजन जो कुछ हेल विकाम थी विया कुछ पर विकाम थी विया। ये मीरपुर माथेले जी धरती मुझे लाए अमर जी है। उमेद अली ये ड्रामा है किरदार अदा करूं ये पांच जाए थे। मुझी पहली मुलाकात साईं निसार शाह उमेद अली से कराई 1994। मुझो भा है मुझे उनके लाइ दुआऊं आहिनि मीरपुर जा जेके भी माण्हू आहिनि उन्हनि के सलाम असांजे हिन दोस्त जे लाइ भरपूर बिन हथनि जूं भरपूर ताड़ियूं वॼायो छो त ही असांजी सिंध जो असांजे पाकिस्तान जो हिकिड़ो सरमायो आहे। ईअं सम्झो त हिन सां जेकॾहिं हफ़्ते जे अंदरि या ॿिए हफ़्ते जे अंदरि फ़ोन ते ॻाल्हि ॿोल न थींदी आहे हिकिड़ो ज़हनी तरह सुकून न ईंदो छो त ही मुंहिंजो मोमिन भाउ आहे हैदरी भाउ आहे ऐं हिन जी मोहबत जिन मुर्शिदनि सां आहे उन सां मुंहिंजी बि मुर्शिद आहे शल हिन जो घर हिन जा बचड़ा सदाईं शादो आबाद हूंदा। अॼु असांजी रिकॉर्डिंग हुई कंहिं ड्रामे जी ज़ुल्फ़कार भाउ ऐं आऊं परे खां कई आयासीं पर ईअं सम्झो अॼु ही मेड़ा को ॾिसी ही मंच ॾिसी सभु दोस्त ॾिसी दिलि ऐं अखियूं ठही पियूं आहिनि। मुंहिंजो सलाम आहे उमेद अली खे हिन जिन प्रोग्राम कयो आहे फर्जंद मलक खजू उनके ऐं दोस्तनि खे जिन ही उहे अज़ीम इंसान आहिनि अज़ीम एक्टर आहे जंहिंखे पूरी दुनिया हर वक्त हर घड़ी याद करी। ताज़ो असांजो ड्रामो दर्दन जो दरिया उन ड्रामे में हिन जो भाउ हुयुसि मल्हार मस्तानो सच पचो मां कराची में हुयुसि। मुंहिंजे घर में आख़िरी जेॾी महिल वाइंड अप ड्रामे जो हले पियो तो मामे मुझे फोन कई मुझी होता कदे के ठरी मीरवा जा माण्हू के ईअं सम्झो खैरपुर जा माण्हू काफ़ी माण्हू ईअं अचे पहुता त ॼण ही जाई भी मल्हार मस्तानो मरी वियो आहे ऐं एॾो वॾो ड्रामो जंहिंमें आसमा भुट्टो भेण जे कैरेक्टर में हुई। हक़ीक़त पुछो त उते जेॾी महिल ड्रामो असां कयूं पिया बिलावर खोखर हुयो असां टई ॿाहिरि हुयासीं पर ईअं पियो महसूसु थिए ॼण असां बना हिकु माउ जा आहियूं ऐं ड्रामे के ड्रामो करे ॾिठोसीं ऐं सिंध के दर्दन जे दरिया रोआरे विधो। आख़िर में मां पंहिंजे उन्हनि पंहिंजे परस्तारनि सां ॻाल्हायो मामे मूंखे ॻाल्हायो त उहे पुछनि उहा सुल्तान किथां जो आहे एॾो वॾो कावड़ वारो। आख़िर में उहो बि रोई पियो उन बि चयो त जल बकरी धनारनि जा धक हाणे केरु चवंदो। हक़ीक़त ॿुधो आउं कराची में फोन ते मारो पियो त इन्हनि माण्हुनि जी जेका मोहबत आहे तव्हांजी मोहबत आहे त असां आहियूं जेकॾहिं तव्हांजी मोहबत न हूंदी त असां न हूंदासीं। उमेद अली जे लाइ भरपूर ताड़ियूं वॼायो महिरबानी।